घोसपुर में नारायण नाथ जी रिपोर्ट मूजिब जिले कश्मीर में अगवा थियल हड़ई मुगवी बाजियाब कराइण अमन जी बिगड़ियल सूरत हाल के तुर्त काबू में आने जिले के मायूस अवाम के मुंह ते मुरकू आणण की भरपूर कोशिश कयां पियो। अड़े ख्यालन जो इजहार कश्मीर जिले के नए आयल SSP रोहल खोसो घोसपुर में दरगाह शाह गौस जिलानी जी सजादा नशीन सैयद याकूब अली शाह जिलानी पारा डिनल आजियाणी के मौके ते मीडिया से ॻाल्हाईंदे कयो। एक सवाल के जवाब में हुन चयो त मुगवी सागर कुमार समेत पूरे जिले में सभी अगवा थियल मुगवीन के बाजियाब कराए अवाम जी विञायल मुर्कू वापस कंदस। उन लाइ अवाम के भी असां सां सहकार करे डोहन में मुलविस माण्हुनि जी निशानदही करण खपे। उन चयो त कच्चे के डोहारिन खां पाक कराईंदस। हुन वधीक चयो त पुलिस में मौजूद कारिन रिढिन खिलाफ तहकीकात करे रहिया आहियूं ऐं जेके भी इन कुधी अमल में मुलविस निकता त उन्हनि खिलाफ भी सख्त कार्रवाई कई वेंदी। हुन चयो त मुंहिंजी मथां को भी सियासी प्रेशर कोन्हे, मां जिले में अमन अमान के बेहतर करण लाइ ही आयो आहियां। छा समझे त जेको ही बदमनी जी जेका बाहि आहे इहा केतिरो अर्सो खां बाद जेका ख़त्म थींदी ऐं असां सुख जो साह खणंदासीं। ॾिसो या त अवाम जा थोराइता आहिनि जो एतिरो ट्रस्ट कनि था, मां सम्झां थो ट्रस्ट जेतिरो वधीक हूंदो ओतिरो सुठा पुलिस कमु करे सघंदी। ॿियो जेको अमन अमान जी ॻाल्हि उनखे बिल्कुलु असरात नज़र अचणु शुरू थी विया आहिनि। रोड ते पुलिस निकिती आहे, 25 खां 30 मोबाइलूं पुलिस जूं, 12 मोबाइलूं रेंजर्स जूं रोड ते गश्त कनि थियूं ऐं तव्हां ॾिसंदा त इंशाल्लाह असांजा रोड सेफ थींदा, असांजा शहर सेफ थींदा ऐं उन खां पोइ असां ॾिसंदासीं त कच्चे में बि ग्रैंड ऑपरेशन थींदो, कच्चो बि असां पंहिंजो क्लियर करे वठंदासीं। आमीन इंशाल्लाह। अच्छा वे जेके ॿिया मुगवी हिन दादा सॉरी आहिनि जेका दादनि जे चंबे में जीअं असांजे घोसपुर जा ॿ माण्हू आहिनि, शेख आहे, मलिक आहे, या जीअं तव्हां आहियो त ॿ माण्हू हुतां जेका आहे पासे खां खणी विया, या ॿिया हिकु ॿ माण्हू अॻु में जेके वेल आहिनि, ख़ासि करे दीवान सागर जो इशू जेको आहे हार्ट इशू बणियल आहे, इहो कॾहिं असां सम्झो इहे मामला मसइला हल थींदा या सागर जो मीटर आख़िर हल छो नथो थिए जॾहिं त इहो पीक ते पहुची बि वियो। जी गुज़ारिश इहा त गुज़िश्ता 4 ॾींहंनि में असां 3 मगवी बाज़ियाब कराया आहिनि। चौथों अगवा थियण खां बचाए वेंदो आहे बुनेर जो हुयो। त असां कमु करे रहिया आहियूं डेली बेसिस ते, मुख़्तलिफ़ जायुनि ते टारगेटेड ऑपरेशन्स थियनि था पिया ऐं मगवी सभु इंशाल्लाह बाज़ियाब थी वेंदा ऐं अनक़रीब उहो ॾींहुं बि ईंदो जंहिंमें असां चई सघूं त असांजो को बि मगवी हाणे धारणु वटि कोन्हे ऐं इंशाल्लाह उनखे वरी बरक़रार बि रखिबो त जीअं ॿिया मगवी न वञनि होॾे। अच्छा ॿियो आख़िरी सवाल इहो त ॾाढो सुठी ॻाल्हि आहे तव्हां जेकॾहिं ऑपरेशन कयो था या मुगनि खे मोटाईंदो, पर पुलिस में जेके कारियूं रेडूं आहिनि जेका आहे जिन सॼे माहौल खे बिगाड़े छॾियो आहे ऐं इन सिस्टम खे इन फेल करण में उनजो वॾो ख़ासो किरदारु आहे, छा असां सम्झूं त उनजे लाइ को एक्शन थींदो? बिल्कुलु एक्शन थींदो, लेकिन एक्शन थींदो एविडेंस जे बुनियाद ते। एक्शन थींदो बाद इंक्वायरी, ॾिठो वञे त कंहिंजो वाक़ई रोल रहियो बि आहे न रहियो आहे, उन सॼे खे ॾिसी करे पिन पॉइंट एक्शन थींदो। जी थैंक यू।